अस्सलाम वालेकुम दोस्तों, थर्बर थाट्स में खुश आमदीद। अॼु सिंधी वारा पहाका त इन में अॼु जो जेको लफ़्ज़ु आहे उहो आहे डुकाइण। डुकाइण छा आहे? इसम इहो मसदर आहे। डोड़ाइण, भॼाइण ऐं तिखो हकलणु। ठीकु आहे, जीअं चवंदा आहिनि बाबा घोड़ो डुक में हले थो, उठ डुक में हले थो, त भॼाइण। ठीकु आहे। ऐं अॼु जो पहाको इनखे ॾिसंदासीं, चवे थो कुमी जी कुख, बगड़ जी बुख ऐं राहू जी रुख जी ख़बर न चार। राहू मतिलबु राह वेंदड़, वाटेड़ू। कछुं जी पुठी ते सख़्तु खोपो चढ़ियल हूंदो आहे, उन करे हुन जी कुख ॾिसण में कान ईंदी आहे। त कुमी जी कुख माना कछुं जी जेका कुख आहे उहा नज़र कान ईंदी आहे। बगड़ जो कड़केदार नमूनो ॾिसी अंदाज़ो लॻाइणु ॾुखियो आहे त हू बुखियो आहे। बगड़ जी बुख माना कुमी जी कुख जी ख़बर न पवंदी आहे, बगड़ जी बुख जी ख़बर न पवंदी आहे, ऐं राहू जी रुख जी ख़बर न पवंदी आहे। ईअं राह वेंदड़ माण्हू जी मंज़िल जी ख़बर न पवंदी आहे। त इहो कुमी जी कुख, बगड़ जी बुख ऐं राहू जी रुख जी ख़बर न चार। त इहो पहाको जेको आहे इहो ख़ासि तौर ते उन वक़्तु इस्तेमालु कयो वेंदो आहे जॾहिं जेको आहे कंहिं माण्हू जे जेका इंटेंशन या उनजो या जेको कुझु करणु चाहे थो, ॻाल्हि हिकिड़ी करे, जेकॾहिं करे ॻाल्हि हिकिड़ी कमु ॿियो करे, ख़बर कंहिंखे न पवे, त कुमी जी कुख, बगड़ जी बुख ऐं राहू जी रुख जी ख़बर न चार। त हीउ पहाको आहे, इहो इस्तेमालु कयो वेंदो आहे। त माना कुमी जी कुख जी ख़बर न पवंदी आहे, बगड़ खे बुख आहे या न उनजी ख़बर कोन पवंदी आहे, ऐं जेको आहे उहो राह वेंदड़ माण्हू जी मंज़िल जी ख़बर न पवंदी आहे। त इहो हुयो अॼु जो पहाको ऐं अॼु जो लफ़्ज़ु। हाणे वरी मिलंदासीं नवें ॾींहं जे नवें पहाके ऐं नवें लफ़्ज़ ते।